तव्हां हरूभरू ज़ात परस्ती में न वञो। असां ॾिसूं पिया हिनखे मेरिट ते ऐं जेके SHOs असां हटाया आहिनि उन्हनि खे बि सिक्योरिटी थ्रेट आहिनि ऐं उहे उन्हनि खे सिक्योरिटी प्रोवाइड करणु बीइंग SSP दादू मुंहिंजो फ़र्ज़ु आहे। उहे जेकी हाणे नेक्स्ट डेट असांखे पई आहे 3 तारीख़ नेक्स्ट डेट आहे, उन में FIA उन्हनि टाइम घुरियो ऐं जेके कंप्लेनेंट साइड आहे उन्हनि नेक्स्ट डेट जेको आहे सो 3 प्रपोज़ कई, जंहिंखे असां चयोसीं बिल्कुलु भले पोइ 3 तारीख़ ताईं वरी ॿीहर डेट पई आहे कोर्ट जी। पुलिस एहलकार बि हिकिड़ो पुलिस जी मुखालिफ़त में शायदि में बीठो आहे वारिसनि सां गॾु, चए पियो मुंहिंजे साम्हूं लाकअप थियो आहे, उन खां बाद में हिनखे जेको आहे सो नादिर जमाली खे मुबैना जेको आहे सो मुक़ाबिलो ॾेखारियो हुन में उहो 100% कूड़ थो हणे, कूड़ो आहे, उन्हनि ज़ाति जो जमाली आहे ऐं अॻ में उन्हनि जी मंशियात फ़रोशन जी लिस्ट में इंटेलिजेंस जूं रिपोर्टूं आहिनि उन में उहो इन्वॉल्व रहियो आहे ऐं उहो उन थाणे ते पोस्टेड ई न आहे ऐं हिन वक़्तु बि उहो गैरहाज़िर आहे ऐं हू मुख़्तलिफ़ बयानबाज़ी करे थो पियो। ज़ात परस्ती बुनियाद ते सॼो किसो हली रहियो आहे, पर इनशाला हिनखे असां मेरिट ते ॾिसंदासीं। भले हाज़िर न हुयो पर उहो काफ़ी FIR में बी सेक्शन में मुशीर तौर बि उन में शामिल नज़र अचे पियो। बिल्कुलु उन शइ खे बि वेरीफाई कयूं था, उहो पोस्टेड ई न आहे हुते, मां तव्हांखे ॾसे रहियो आहियां, उहो हुते पोस्टेड ई न। बिल्कुलु उन जी डिपार्टमेंटल एक्शन उनखे शोकाज़ मिलियल आहिनि, इन जी मद में जेके इंटेलिजेंस रिपोर्ट्स आहिनि उन्हनि ते शोकाज़ उन जा निकितल आहिनि। पोइ अहिड़े कमाश जो माण्हू आहे जेको हुननि जो माइट बि आहे, ज़ात में बि अथनि माइट बि अथनि ऐं उहो मिसयूज़ थी रहियो आहे। पर बहरहाल जेको कोर्ट में शयूं जेके बि सबमिट थींदियूं उन ते इंक्वायरी थींदी, जुडिशल इंक्वायरी जो हुकुम थी चुको आहे, SSP हैदराबाद इंक्वायरी करे पियो ऐं इन खां अलावा जेको आहे सो इन्वेस्टिगेशन बि चेंज थी चुकी आहे। जेकॾहिं उन्हनि खे का शइ चवणी आहे त इंक्वायरी इन्वेस्टिगेशन जुडिशल इंक्वायरी जॉइन कनि, इंशाल्लाह हक़ु सच थींदो ऐं असां उन में बिल्कुलु हेल्प कंदासीं ऐं कानून जेको आहे सभिनि जे लाइ बराबरि आहे, उन में फुल असांजो जेको पुलिस जो कोऑपरेशन आहे उहो इंशाल्लाह एक्सटेंड कंदासीं। एट ए टाइम 3 SHO हटाया विया, सबबु कहिड़ो हुयो? सबबु इहो ई हुयो त मालिकनि प्रेस कॉन्फ्रेंस कई त ही पंहिंजे उहिदनि ते आहिनि, हिकिड़ी डिमांड हुई उन्हनि जी जुडिशल इंक्वायरी जी, उहा इंडिपेंडेंट जुडिशल इंक्वायरी हली रही आहे। इन खां अलावा उन्हनि जी इहा डिमांड हुई त डिपार्टमेंटल एक्शन थिए, उन जी बि इंक्वायरी IG साहब SSP हैदराबाद खे ॾिनी। उन्हनि जी इहा डिमांड हुई त जेको केस आहे उहो कंहिं ॿिए ज़िले में ट्रांसफ़र थिए, उहो बि केस जज साहब हैदराबाद डिस्ट्रिक्ट खे DIG साहब खे लिखियो पोइ उहो बि ट्रांसफ़र थी वियो आउट ऑफ डिस्ट्रिक्ट। ऐं इन खां अलावा इहा बि डिमांड हुई त हिननि खे ऑफिसर्स खे उहिदनि तां हटायो, असांखे हरासमेंट थी थिए, उन जे तनाज़ुर में असां उन्हनि खे हटायो। जुडिशल इंक्वायरी में लिखियल आहे कि SSP दादू जेको आहे असिस्ट कंदो कोर्ट खे ऐं वारसनि जी मर्ज़ी आहे। इल्ज़ाम त हणणु ॾाढो आसानु आहे किथे बि, पर उनखे साबित करणु विद एविडेंस इहो कोर्ट जो कमु आहे। तव्हांजे चवण सां असांजे चवण सां उहो सच कूड़ न थी वेंदो, न कूड़ सच थी वेंदो, उहो त कोर्ट्स खे डिसाइड करिणो आहे, जुडिशल इंक्वायरी में डिसाइड थियणो आहे। इन खां अलावा जेको डिसाइड थियणो आहे उहो इन्वेस्टिगेशन में डिसाइड थियणो आहे।